हज़रत शाह वलीउल्लाह दहलवी नंढे खंड जे नामवर जयद आलम दीन मुहद्दिस फ़क़ीह मुजतहिद ऐं केतिरनि ई किताबनि जे मुसन्निफ़ शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह जो असुल नालो अबू अल फ़याज़ कुतुबुद्दीन अहमद बिन अबू अल फैज़ शाह अब्दुर्रहीम बिन शाह वजीउद्दीन बिन मुअज़्ज़मुल अमरी अल दहलवी हो। शाह वलीउल्लाह कुतुबुद्दीन अहमद जो नसब ॾाॾाणे तरफ़ खां 28वीं पीढ़ी में हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मिले थो ऐं नानाणे तरफ़ खां हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम सां मिले थो। हिन जी विलादत खां पहिरीं संदसि वालिद शाह अब्दुर्रहीम खे ग़ैबी इशारो थियो त मौलूद जो नालो कुतुबुद्दीन अहमद रखिजो। जॾहिं 4 शवालुल मुकर्रम 1114 हिजरी 10 फरवरी 1703 ईस्वी ते सुबह सादिक जे वक़्तु फिलत ज़िले मुज़फ़्फ़रनगर हिंदुस्तान में शाह अब्दुर्रहीम खे पुट ॼाओ। संदसि वालिद संदन नालो कुतुबुद्दीन अहमद ऐं शाह वलीउल्लाह रखियो। होश संभालण खां पोइ मकतब में वेठो ऐं 7 सालनि जी उमिरि में वालिद खेसि रोज़े ऐं नमाज़ जो पाबंद बणायो। 7 सालनि जी उमिरि में ई हाफ़िज़ क़ुरान हुजण जो शर्फ़ हासिल कयाईं ऐं उन खां पोइ अरबी ऐं फ़ारसी जी तालीम शुरू कयाईं। 10 साल शरह मलाजामी बि पढ़ी वरिताईं। खेसि किताबनि जे मुताले जो वॾो शौक़ु हूंदो हो। 14 सालनि जी उमिरि में शादी थियसि ऐं 1 साल खां पोइ वालिद जे हथ ते बैत वरिताईं। सूफ़िया ख़ुसूसन मशाइख़ नक्शबंदी शुगुल में मशगूल थी वियो। क़ुरान मजीद जो आसान तर्जुमो ऐं मफ़हूम पिणु वालिद खां पढ़ियो। वालिद जे हिम्मत अफ़ज़ाई सां थोरे अरसे में उन ज़माने जा मरवजा उलूम अरबिया तफ़सीर हदीस फ़िक़्ह असूल फ़िक़्ह अदब कलाम मानी मंतक़ फ़लसफ़ो तसव्वुफ़ ऐं तिब वग़ैरह में महारत हासिल करे बाक़ायदा सनद ऐं तदरीस जी इजाज़त हासिल कई। सहासत जी सनद हाजी शेख मोहम्मद अफ़ज़ल खां हासिल कई। 17 सालनि जी उमिरि में 1131 हिजरी 1719 ईस्वी में वालिद जी शफ़क़त खां महरूम थियो। वालिद जी वफ़ात खां पोइ तक़रीबन 12 साल दिल्ली में दर्स ॾींदो रहियो। 1143 हिजरी 1703 ईस्वी में हज जे इरादे सां हिजाज़ हलियो वियो। हज अदा करण खां पोइ 14 महीना हरम शरीफ़ में रहियो ऐं उते जे मशाइख़नि खां हदीस जा किताब पढ़ियो। सही बुखारी सही मुस्लिम जामिया तिरमिज़ी सनन अबी दाऊद सनन इब्ने माजा मुसन्नद अहमद मुसन्नद दारमी जामिया कबीर वग़ैरह शेख अबू ताहिर मदनी खां इतराफ़ कतब सतह मोता इमाम मोहम्मद किताबुल आसार वग़ैरह शेख ताजुद्दीन किले हनफी मुफ्ती मकी वारे खां मोता इमाम मालिक 3 दफ़ा शेख अबू ताहिर शेख ताजुद्दीन ऐं शेख वफ़दुल्लाह खां पढ़ियो। आख़िर में शेख अब्दुल्ला बिन सालिम अल बसरी खां हदीस जी सनद जी इजाज़त हासिल कई। वापसी जे वक़्तु शाह वलीउल्लाह शेख अबू ताहिर खे चयो त जेको बि मूं पढ़ियो सो सभु विसारे छॾियुमि, सिर्फ़ु दीन जो इल्मु यादि आहे। ही रजबुल मुरजब 1145 हिजरी दिसंबर 1732 ईस्वी ते वापसि दिल्ली पहुतो। सफ़र हज में शाह वलीउल्लाह इब्न असीर जे नायाब तसनीफ़ अल नहाया फ़ी ग़रीब अल हदीस वल असर जो कलमी नुस्ख़ो 300 रुपयनि में ख़रीद गयो। उहो नुस्ख़ो दारुल उलूम देवबंद जे कुतुब खाने में मौजूदु आहे। दिल्ली वापसि अची पंहिंजे वालिद जी दरसगाह मदरसा रहीमिया में दर्स तदरीस ॾियणु लॻो। हर फ़न जी तालीम लाइ हिकु उस्ताद तयारु कयो हुआईं ऐं मुतलका फ़न इल्म जी तालीम उन सां उस्ताद जे ज़िम्मे हूंदी हुई। ख़ुदि मारफ़ जे बयान ऐं इसरार दीन जी तशरीह में मसरूफ़ रहंदो हो। हदीस पढ़ण ऐं पढ़ाइण खां पोइ मराक़बो कंदो हो ऐं जेको कलब ते मनकशफ़ हूंदो हो सो हिकदमि कलम बंदि कंदो हो। जॾहिं शागिर्दनि जो तादादु वधी वियो ऐं दर्सगाह रहीमिया नाकाफ़ी साबित थी त मोहम्मद शाह मुग़ल बादशाह कूचा चेलान में हिकु आलीशान ऐं वसी हवेली शाह वलीउल्लाह जे हवाले कई।
शाह वलीउल्लाह उते दर्स व तदरीस जो सिलसिलो जारी रखियो। उमिरि जे आख़िरी अयामनि ताईं दर्स व तदरीस ऐं तसनीफ़ व तालीफ़ में बसर करे 61 सालनि जी उमिरि में 29 मुहर्रमुल हराम 1176 हिजरी 20 अगस्त 1762 ईस्वी ते ज़ोहर जे वक़्तु वफ़ात कयाईं। शाह वलीउल्लाह जी पहिरीं शादी पंहिंजे मामे शाह उबैदुल्लाह जी साहिबज़ादी सां ऐं ॿी शादी 1157 हिजरी 1744 ईस्वी में मौलवी सैयद मोहम्मद सोनेपती जी न्याणी सां थी। ॿी घरवारी जे बतन मां खेसि 4 फर्ज़ंद पैदा थिया। हिकु शाह अब्दुल अज़ीज़, नंबर 2 शाह रफ़ीउद्दीन, नंबर 3 शाह अब्दुल कादिर ऐं नंबर 4 शाह अब्दुल गनी। उन्हनि चइनी पंहिंजे वालिद गिरामी खां सनद हासिल कई ऐं उलूम जी तकमील कई हुई। शाह वलीउल्लाह खे अरबी ऐं फ़ारसी ते घणो अबूर हासिल हो ऐं खेसि अरबी ऐं फ़ारसी में शेरो सुखुन जो बि ज़ौक़ु हो। संदसि अरबी में हिकु क़सीदो आहे जेको क़सीदा अतयबन नग़म जे नाले सां मशहूरु आहे ऐं फ़ारसी शेरनि जो ज़िक्र कलमात तयबा जे आख़िर में आहे। शाह वलीउल्लाह जूं तसनीफ़ूं दीनी इल्मनि में रोशनी जे मीनार वांगुरु आहिनि ऐं नंढे खंड जे सरज़मीन ते दीनी इल्मनि जा जेतिरा बि सिलसिला जारी थिया तन में अक्सर शाह वलीउल्लाह जे ई फैज़ खां फैज़याब हुआ। क़ुरान मजीद जा तर्जुमा ऐं हदीस जी तालीम संदसि इल्मी कोशिशनि जे करे इशाअत पज़ीर थियूं। इल्मी तसनीफ़ी ऐं तदरीसी कमनि सां गॾु तवाइफ़ुल मलूकी जे उन दौर में मुसलमाननि जूं सियासी ख़िदमतूं पिणु सर अंजाम ॾिनियूं। मरहटनि जे सरकोबी लाइ अहमद शाह अब्दाली खे सॾणु उन सिलसिले जी सभ खां अहम कड़ी आहे। शाह वलीउल्लाह जूं तसनीफ़ूं सनन तसनीफ़ूं दीनी इल्मनि जे तक़रीबन हर मौज़ू मसलन क़ुरान, हदीस, फ़िक़्ह, असूल फ़िक़्ह, कलाम, तसौफ़, तारीख़, सीरत, इसरार शरीयत वग़ैरह ते मौजूदु आहिनि। शाह वलीउल्लाह देहलवी जा केतिरा किताब सिंधी ज़बान में पिणु तर्जुमो थी चुका आहिनि ऐं संदन फ़िक्र ऐं फ़लसफ़े बाबति पिणु केतिरा ई किताब छपजी चुका आहिनि। ख़ासि करे शाह वलीउल्लाह अकेडमी हैदराबाद इन ॾस में काफ़ी कमु कयो आहे।